पाकिस्तान सॼी दुनिया में पंहिंजी अनोखी सुञाण रखे थो ऐं पाकिस्तानियुनि मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजो नालो कमायो आहे। रांदियूं हुजनि या तालीम ऐं हुनुर, पाकिस्तानी कंहिंखां घटि न आहिनि। हिते कुझु अहिड़ा अमीर माण्हू बि आहिनि जेके सॼी दुनिया में ख़ासि सुञाणप रखनि था। हिननि शख़्सियतुनि वॾे पैमाने ते पाकिस्तान में सीड़पकारी कंदे पाकिस्तान जी मुख़्तलिफ़ शोबनि खे मज़बूत कयो आहे। जुलाई 1950 ते लाहौर में पैदा थींदड़ पाकिस्तानी शाहिद ख़ान पाकिस्तान जी सभ खां अमीर शख़्सियत आहे। शाहिद ख़ान 16 सालनि जी उमिरि में वधीक तालीम लाइ अमरीका वियो हो। ऑटोमोटिव मैन्युफैक्चरिंग कंपनी में पंहिंजी पहिरीं मुलाज़मत दौरान शाहिद ख़ान पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि कारुनि ऐं पिकअप ट्रकुनि लाइ कार बम्पर फ़राहम करण लाइ कारोबार ते ग़ौर कयो हो। हिन फ्लैक्स एंड गेट कारपोरेशन ज़रिए कमु शुरू कयो हो ऐं उनखे 2020 में $8.99 बिलियन जी कंपनी बणाए छॾियो, जंहिंजा मैन्युफैक्चरिंग प्लांट्स अमरीका, चीन, अर्जेंटाइन, स्पेन, जर्मनी, कैनेडा ऐं मैक्सिको में आहिनि। शाहिद ख़ान ऑटोमोटिव पार्ट्स जे सभ खां वॾे आलमी सप्लायर्स मां हिकु बणिजी चुको आहे, जंहिंजे करे हू पाकिस्तान जो सभ खां अमीर शख़्स आहे। मोहम्मद अनवर परवेज़ 15 मार्च 1935 ते रावलपिंडी में पैदा थियो। 1956 में 21 सालनि जी उमिरि में अनवर परवेज़ पंहिंजी क़िस्मत आज़माइण लाइ इंग्लैंड हलियो वियो हो। कुझु सालनि ताईं हू टेलीफोन ऑपरेटर, बस कंडक्टर ऐं ड्राइवर जी हैसियत सां कमु कंदो रहियो। नेठि अनवर परवेज़ 1963 में लंडन में मुस्लिम कम्युनिटी लाइ कश्मीर जे नाले सां पंहिंजो पहिरियों ग्रोसरी स्टोर खोलियो, जंहिंजो नालो बाद में तब्दील करे बेस्ट वे रखियो वियो हो। हीउ स्टोर बर्तानिया में होलसेल्स जी चेन बणिजी वियो। ही होलसेल्स मिल्स ब्रांड बर्तानिया जी मार्केट शेयर जो 18% हिस्सो आहे। अनवर परवेज़ खे 1992 में ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर जे ऑफिसर जे लक़ब सां नवाज़ियो वियो। 2000 में पाकिस्तानी हुकूमत खेसि बर्तानिया में पाकिस्तानी तौरु संदसि ख़िदमतुनि ते हिलाले पाकिस्तान सां बि नवाज़ियो। पाकिस्तान जी सभ खां वॾे बिज़नेस टाइकून मां हिकु सदरुद्दीन हाशवानी बि आहे, जेको $900 मिलियन जी दौलत जो मालिक आहे, जंहिंजे करे हू पाकिस्तान जे अमीर तरीन शख़्सियतुनि मां हिकु आहे। हिन पंहिंजे कारोबार जी शुरूआति 1960 में पंहिंजे भाउ सां गॾिजी हिकु कंपनी क़ाइमु करे कई, जेका 1970 जे ॾहाके ताईं मुल्क जी सभ खां वॾी कॉटन ट्रेडिंग कंपनी बणिजी चुकी हुई। हाशवानी हाशू ग्रुप जो मालिक आहे, जंहिं तहत पेयर कॉन्टिनेंटल होटल्स, मेरियट होटल्स, तेल ऐं गैस कंपनियूं ऐं दवासाज़ कंपनियूं कमु कनि थियूं। 2014 में हिन पंहिंजी सभ खां वॾे विकिरो थींदड़ किताब सचाई हमेशा ग़ालिब ईंदी आहे शाया कयो। सदरुद्दीन हाशवानी खे पंहिंजे कारोबारी शोबे में ख़िदमतुनि ते निशान इम्तियाज़ सां बि नवाज़ियो वियो। पाकिस्तान जी कारोबारी बिरादरी जो हिकु मशहूरु नालो मियां मोहम्मद मंशा फैसलाबाद जे हिकु घराणे में पैदा थियो। हिन हेंडिन एलेज लंडन मां ग्रेजुएशन हासिल कई ऐं पाकिस्तान वापसि अची निशात ग्रुप जो CEO ऐं बानी बणियो। निशात टेक्सटाइल मिल्स संदसि अबनि ॾाॾनि हिकु ख़ानदानी कारोबार तौरु हलाई, जेका बाद में निशात ग्रुप में तब्दील थी वई। निशात होटल्स, आदमजी ग्रुप, MCB बैंक, DG खान सीमेंट, एम्पोरियम माल, निशात किया मोटर्स ऐं निशात चूनिया ग्रुप टेक्सटाइल मिल्स मोहम्मद मंशा जूं मिल्कियतूं आहिनि। खेसि 2004 में सितारा इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। संदसि मजमूई मिल्कियत $5 अरब आहे। 26 जुलाई 1955 ते जनम वठंदड़ आसिफ अली ज़रदारी जो वास्तो ज़मींदार घराणे सां हो। हिन बेनज़ीर भुट्टो सां शादी कई, जॾहिं त 2008 खां 2013 ताईं पाकिस्तान जो सदर रहियो। हू मुल्क जी ॿी सभ खां वॾी सियासी पार्टी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो शरीक चेयरमैन आहे। हिन ज़रई, रियल एस्टेट, सनअती ऐं शरबतनि जे शोबनि में सीड़पकारी कई आहे ऐं हू पाकिस्तान जी टॉप 10 अमीर शख़्सियतुनि में शामिल आहे। 8 फरवरी 1954 ते पैदा थींदड़ मलिक रियाज़ हुसैन जो वास्तो रावलपिंडी जे ग़रीब घराणे सां हो। हुन पंहिंजे कैरियर जी शुरूआति हिकु अॾावती कंपनी में क्लर्क जी हैसियत सां कई। हिन शोबे में पंहिंजी ॼाण ऐं तजुर्बे मां फ़ाइदो खणंदे 1980 जे ॾहाके में पंहिंजी कंपनी ठाही। संदसि पहिरियों वॾो मनसूबो बहरिया जे कारकुननि लाइ कम्युनिटी जी अॾावत हो, जंहिं बाद हुन पंहिंजे अॾावती मनसूबनि खे बहरिया जो नालो ॾिनो। हिकु ॿी अहम सियासी शख़्सियत नवाज़ शरीफ़ 25 डिसंबर 1949 ते पैदा थियो। हू लाहौर जे हिकु ख़ुशहाल घराणे में पैदा थियो। सियासत में अचण खां अॻु हू पंहिंजे वालिद सां हिकु ख़ानदानी कारोबार हलाईंदो हो, पर संदसि कारोबार कामयाबी जी वॾियुनि ऊचाइयुनि ते पहुची वियो, छो त हिन जो सियासी कैरियर बि हली रहियो हो। संदसि ख़ानदान इतिहाद ग्रुप जो मालिक आहे ऐं रियल एस्टेट जो कारोबार करे थो। हू 9 सालनि खां वधीक वक़्त ताईं पाकिस्तान जो वज़ीर आज़म रहियो। जॾहिं हू वज़ीर आज़म हो त खेसि 2017 में पानामा पेपर्स में मुलविस हुजण जे करे नाअहल करार ॾिनो वियो हो। नवाज़ शरीफ़ जी दौलत $1.6 अरब ॿुधाई पई वञे। नासिर शून जी ॻणप पाकिस्तान जे कारोबारी बिरादरी जी मशहूरु नालनि में थिए थी। शोन ग्रुप जी मशहूरु शख़्सियत नासिर शोन अमीर माण्हुनि में शामिल आहे। शोन ग्रुप हिकु वॾो ग्रुप आहे, जंहिं में शोन प्रॉपर्टीज़, दुबई लगून, शोन बिज़नेस पार्क ऐं आई स्वीट्स शामिल आहिनि। रफ़ीक मोहम्मद हबीब थल लिमिटेड जो बुनियादु रखियो। हिन वक़्तु हबीब शबीर टाइल्स एंड सिरामिक्स लिमिटेड, हबीब इंश्योरेंस कंपनी लिमिटेड, थल लिमिटेड ऐं हाउस ऑफ हबीब प्राइवेट लिमिटेड मैन्युफैक्चरिंग जो मालिक आहे। रफ़ीक मोहम्मद हबीब फेडरेशन ऑफ पाकिस्तान, चैम्बर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे मेंबर ऐं 7 ॿियुनि कंपनियुनि जी बोर्ड में बि आहे। ही पाकिस्तान
पाकिस्तान जे अमीर माण्हुनि में शामिल आहे।